दिल्ली निवासी एक जी ने रिपोर्ट गांव क्या था क्यों संजय रोवेजो खंडों में धोआ होटल बरसा कार ऐं मोटरसाइकिल में आमो साम्हूं टक्कर लगण जे नतीजे में हिकु ॼणो मोटरसाइकिल सवार इलियास वलद गुलू सख़्त ज़ख़्मी जंहिंखे गणती जो की हालत में नवाबशाह अस्पताल खणाया विया। संजय रोवेजो खरड़ो में धोआ होटल बरसा कार ऐं मोटरसाइकिल में आमो साम्हूं टक्कर लगण जे नतीजे में हिकु ॼणो मोटरसाइकिल सवार इलियास वलद गुलू सख़्त ज़ख़्मी जंहिंखे गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल खणाया विया। संजय रोवेजो खरड़ो में धोआ होटल बरसा कार ऐं मोटरसाइकिल में आमो साम्हूं टक्कर जंहिंखे गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल खणाया विया। संजय रोवेजो खरड़ो में धोआ होटल बरसा कार ऐं मोटरसाइकिल में आमो साम्हूं टक्कर लगण जे नतीजे में हिकु ॼणो मोटरसाइकिल सवार इलियास वलद गुलू सख़्त ज़ख़्मी जंहिंखे गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल खणाया विया। संजय रोवेजो खरड़ो में धोआ होटल बरसा कार ऐं मोटरसाइकिल में आमो साम्हूं टक्कर जंहिंखे गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल खणाया विया। संजय रोवेजो खरड़ो में धोआ होटल बरसा कार ऐं मोटरसाइकिल में आमो साम्हूं टक्कर लगण जे नतीजे में हिकु ॼणो